मामन जो माता मानी है समझो असांजे घर में भी माता मां साल पूरो थी वियो असांजे घर में भी माता मां असांजी जवान भेण हली वई आहे बसि अल्लाह खे मञो हिन इमामनि खे मञो हिननि जे सदके असांजो इंसाफ़ कयो ऐं भाऊ कादिर चांडिया तव्हांखे बि मुंहिंजो अर्ज़ु आहे मां भेण आहियां मां पूरी सिंध जी भेण आहियां मां पूरी सिंध जी भेण आहियां असांखे भाउ न आहे मुंहिंजी भेण खे उन्हनि मारे छॾियनि ज़ालिम मुंहिंजो बचिड़ो बि न मिलण ॾिनसि अॼु ताईं बि बचिड़ो ज़ाइरो न आहे बोली खपाए छॾियो अथनि जी गुलनि जहिड़ी भेण खे इंसाफ़ ॾियारो मुंहिंजो गुल मरोड़े छॾियनि अरे मुंहिंजी दिलि वारी भेण हली वई मुंहिंजे माता मोहरम जे सदके इंसाफ़ कयो असांजो कोई न आहे दरी वारिस असां पुलिसनि जे ताणनि में हले किथे किथे वञी वञी थकिजी पिया आहियूं मुंहिंजी अपील आहे बिलावल खे आसिफ ज़रदारी खे भरियल टैरपुर खे ऐं जेके बि वस वारा इदारा आहिनि मूंखे मुंहिंजी उन्हनि खे अपील आहे मुंहिंजी भेण बेगुनाह शहीद कयो वियो आहे मुंहिंजी भेण खे मारियो वियो आहे मूंखे जेतिरी पक आहे मुंहिंजी वीडियोस कोई ॾिसंदो न अगरि ॾिसंदो त दरगुज़र करे छॾींदो पर हे मुंहिंजी हथ अथव मां पाण डिॼां थी हिननि खां लिकंदी थी वठां मुंहिंजी वीडियो पहिरियों त तव्हां घटि ॾिसंदो मां चवंदी आहियां पंहिंजो पुटु पढ़ायां छो बचा कंहिंजा नथा पढ़नि केरु नथो पंहिंजे बच्चनि खे पढ़ाए अॼुकल्ह तालीम थी हले मां उहो बि नथी करे सघां मां उहो बि लिकंदी डिॼंदी थी वठां जेसि ताईं ज़ालिम आज़ाद आहिनि त कीअं असां माना आज़ादु थी सघूं था लिकणो डिॼणो असांखे ई पवंदो नी जेसि ताईं हे आज़ादु आहिनि मूंखे ख़बर आहे मुंहिंजी वीडियो बि केरु न ॾिसंदो पूरी वीडियो ॾिसो मुंहिंजी दुख भरी कहाणी ॾिसो पूरी वीडियो ॾिसो मीर मोहम्मद इहो चवंदो रोज़ीना खे अॼु मां रमानी मां कूड़ न ॻाल्हाईंदसि त रोज़ीना खे चवंदो हो त रोज़ीना तुंहिंजे मुंहं में मां तेज़ाब पारींदसि तोखे पुटु बि ॾिसी डिॼंदो ऐं तूं शादी कंदे कहिड़ो तो घोटु अचे ॾिसां तोसां शादी थो करे रोज़ीना खे डिवोर्स बि थियल हुयो तलाक बि मिलियल हुयो रोज़ीना खे धमकी ॾींदो रोज़ीना खे फ़ोन में गारियूं धमकियूं ॾाढो मुंहिंजी भेण खे परेशान करे छॾियईं ॾाढो मुंहिंजी भेण खे परेशान करे छॾियईं आख़िर हुन वीचारी खे घुराइनि धोखे सां दस्बे सां त पंहिंजे पुट सां मिली वञे हुनजी 6 महीननि जी 7 महीननि जी सिक खणी पंहिंजे पुट ॾे वई पंहिंजे पुट ॾे वई त पंहिंजो पुटु त न मिलण ॾिननि उते मारे छॾियनि अधु कलाक में मुंहिंजी भेण जो कमु पूरो करे छॾियनि मूंखे कहिड़ी ख़बर मुंहिंजी भेण वेंदी त मुंहिंजी भेण लाइ इहा हालत थींदी साम केतिरो बि क्यास नथो अचे त का मां न्याणी माराई हुयमि जेका न्याणी मुंहिंजे करे मरिजी वई आहे वरी मां हुननि जे मथां पनाह थो ॾियां तव्हां DIG DSP SP जेके बि वसवार आहियो कंहिंजो नालो मूंखे अचे थो कंहिंजो नथो अचे जेके बि वसवार आहियो मुंहिंजी मदद कयो मां कुझु बि नथी चई सघां बसि मुंहिंजी मदद कयो DIG SP IG सिंध सभिनीनि खे मां अपील थी कयां सभिनीनि खे जेके बि वसवार इदारा आहियो मुंहिंजी मदद कयो मुंहिंजी वीडियो ॾिसो मुंहिंजी वीडियो शेयर कयो मुंहिंजी मदद कयो मुंहिंजे करे न त अलाह खे मञो मोहरम जे सदके मुंहिंजी वीडियोस बि वायरल कयो मुंहिंजी ॿाहिरि मदद कयो हिन भेण खे मदद जी ज़रूरत आहे मूंखे पंहिंजो सॻो ॿाहिरि हुजे हा नी मां कंहिंखे मदद न घुरां हा मूंखे पंहिंजो सॻो ॿाहिरि बि न आहे मां परेशान आहियां हिन टाइम मूंखे सॻो ॿाहिरि बि न आहे मूंखे हिकु माउ आहे घर में हिकिड़ो मां रहंदी आहियां हिकिड़ी मुंहिंजी अम्मा रहंदी आहे कुराड़ी आहे मुंहिंजी माउ आहे हिकु मां आहियां हिकु बसि हिकु नंढड़ो आहे घर में असां टई अकेली फैमिली रहंदी आहे इहा ई फैमिली आहे घर में तंहिंजे करे चवां थी बसि असांजी मदद कयो हिते मां आई आहियां त साईं न आहे जो मां खणी तव्हांजे अॻियां बीहां मुंहिंजो त अंदरि ईअं करे हालात मां साईं खणी तव्हांजे अॻियां बीहां पर असां साईं खणी हिन घर में न आया आहियूं असांखे ॿियो महीनो असां रेंट जे घर में वेठा आहियूं किराए जी जॻह में वेठा आहियूं अलाह खे मञो बसि असांजी मदद कयो ॿियो मां कुझु नथी चई सघां बसि मुंहिंजी मदद कयो मुंहिंजी वीडियोस ॾिसो IG साहब DIG DSP लाड़काना पुलिस खेरपुर पुलिस सबके मुंहिंजी अपील आहे सबके मुंहिंजी मदद जी सबके मुंहिंजी अपील आहे सबके मां इहो ई चवंदसि मुंहिंजी भेण जी मदद कयो हे मां सिंध जी न्याणी आहियां
मां सिंध जी न्याणी आहियां। अगरि मां सिंध जी न्याणी हिकिड़ी तड़फंदी थी वते, लुछंदी थी वते, हुते हुते धिका थी खाए, ताबा थी खाए, कंहिंजो दड़का थी खाए, कंहिंजो छा थी खाए, कंहिंजो छा थी खाए। असां ग़रीब आहियूं, असांखे भाउ न आहे, कोई ॾियण वठण वारो न आहे। तव्हां इंक्वायरी करायो, असांजो कोई वारिस न आहे। केस में केर बि आयो आहे थाणे में, अगरि केस में मर्द हुजे हा त ईअं हक़ थी वञे हा नी। केस में सिर्फ़ु मां मुंहिंजी माउ वेंदा आहियूं, ठीकु आहे। SP सां मिलण वेंदा आहियूं, सो बि मां ऐं मुंहिंजी अम्मी वेंदा आहियूं। मर्द केर बि न वियो आहे। हुजे मर्द त वञे नी, हुजे मर्द त वञे नी। मर्द आहे न नी, ॿाहिरि बि कोन्हे, पीउ जी डेथ थी वई आहे, ॾियण वठण वारो कोई कोन्हे। असांजो हले कीअं थो गुज़ारो हले। मां तव्हां खां कुझु घुरां कोन थी त मूंखे कुझु ॾियो। असां वेलो वेलो वेठी वेंदा आहियूं नी, पोइ बि असां कंहिंखे कुझु घुरंदा न आहियूं, पर इंसाफ़ त घुरे थी सघां नी। मुंहिंजो हक़ इंसाफ़ त आहे नी। भेण त वापसी न मिलंदी, पर इंसाफ़ त मिलंदो नी। उन जे सदके, रब जे सदके असांखे इंसाफ़ ॾियारियो। अलाह जे सदके, इमामनि जे सदके, इमामनि जे सदके मुंहिंजी भेण शहीद थी वई आहे। मुंहिंजी भेण ग़रीब हुई, मुंहिंजी भेण यतीम हुई, मुंहिंजी भेण पार बि करे वई, मंज़िल पार करे वई, जिथे इब्राहिम खे राहनि पिया। 3 सालनि जे इब्राहिम खे खणी विया, 7 महीना इब्राहिम उन्हनि वटो, 7 महीना मुंहिंजी भेण ईअं मशी वांगुरु फतकंदी। हले असां भेण जो दर्द न सही सघियासीं, न सम्झी सघियासीं। अगरि सम्झी सघूं हा त अॼु मुंहिंजी भेण असांजे अखियुनि जे साम्हूं हुजे हा। असांखे कहिड़ी ख़बर, अनवर खे ख़ुदा पुॼंदो। अनवर कई जेको करे, अनवर कई, अनवर घुराई, अनवर छो घुराई, छो ईअं कई अनवर असां सां दुश्मनी, छो अनवर जो असां छा बिगाड़ियोसीं। सवाल कयो अनवर सां। अनवर एॾो अमीर आहे, अमीर आहे त पंहिंजे लाइ आहे, कंहिंखे ॾींदो त न आहे नी खणी ग़रीबनि खे। असां ग़रीब आहियूं, वेलो वेहंदा आहियूं, वेलो खाईंदा आहियूं, पोइ बि कंहिंखे घुरंदा त न आहियूं नी। असां इहो ई घुरूं था, इंसाफ़। इंसाफ़ त असांजो हक़ आहे नी। असांखे इंसाफ़ ॾियो वञे, महिरबानी करे असांखे इंसाफ़ ॾियो वञे। बसि मां ॿियो कुझु नथी घुरां। मां बार बार मीडिया में, नेटनि में, हिननि में मां नथी अचणु चाहियां। असां इज़त वारा पर्देदार माण्हू आहियूं, असां न ईंदा आहियूं। न भाउ न पीउ, कुझु बि न आहे। तव्हां भले इंक्वायरी करायो, असांखे कोई ॾियण वारो बि न आहे। ज़रूरु वकील कंदासीं, वकील पैसा वठंदो। ज़रूरु कंदासीं कोर्ट में चवंदासीं। हिकिड़ो पकल आहे हुननि जो मामो त जज साहिब थो चए, हुननि जो लाड़काणे जो जज साहिब थो चए त हुननि जो केस हलायूं। छो जज साहिब हुननि जो केस हलाईंदे? तूं जज साहिब ईअं करनी, तूं वारंट कढनी, जेके रूप अचनि त उहे पकड़ीजे अचनि, उहे गिरफ़्तारी उन्हनि जी थिए नी। उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ बि तूं नथो कुझु करे सघें। तव्हां वटि एतिरो कुझु नथो थिए। अलाह जे ख़ौफ़ कोन ॾिजो, अलाह जे ख़ौफ़ कोन ॾिजो। माण्हुनि जे पैसा न खायो, रिश्वत न खायो, अलाह जे ख़ौफ़ कोन ॾिजो। अलाह जी लाठी बे आवाज़ हूंदी आहे। अलाह जी, अलाह वॾो वॾो रसो ॾींदो आहे। ड्रिगो रसो ॾेई ॾेई ईअं सट ॾींदो आहे नी माण्हू खे, पोइ चइजी भरी के मुंहुं भरी किरंदो आहे। रिश्वत न खायो, हक़ कयो, इंसाफ़ कयो। इंसान आहियूं तव्हां वांगुरु, जीअं तव्हां सीटनि में वेठा आहियूं, तव्हां वांगुरु असां बि इंसान आहियूं। असांखे बि साह पियल आहे। तव्हांखे अज़ीज़ पंहिंजा प्यारा आहिनि त असांखे बि ईअं ई पंहिंजा अज़ीज़ प्यारा आहिनि। तव्हां कुझु कयो असांजे लाइ, कुझु असांजे लाइ आवाज़ उथारियो। सिंध खे चवां थी, पूरी सिंध जी भेण आहियां, पूरी सिंध जी भेण आहियां। कादिर चांडिया तव्हांजी बि भेण आहियां। तव्हांखे बि मां अर्ज़ु कयां थी, मुंहिंजी मदद कजो, सभु मुंहिंजी मदद कजो, पर इन्हनि कातिलनि खे न छॾिजो। अगरि इन्हनि कातिलनि खे छॾंदो त मुंहिंजी भेण जो केस बि लुड़ी वेंदो ऐं असां बि मारिजी वेंदासीं। माउ धीरियूं असां रहंदा ई माउ धीरियूं अकेलियूं आहियूं। ॿियो कोई बि असांजे घर में न रहंदो आहे। असां भाई अकेलियूं रहंदियूं आहियूं। असां गॾु में कोई रहण वारो न आहे। 5 सालनि जो मुंहिंजो पुटु आहे। मुंहिंजो पुटु पढ़ण जे लाइक़ु आहे। हे गिरफ़्तारी हिननि जी थींदी त मां पंहिंजे बचे खे स्कूल में विहारींदसि, त मां पढ़ाईंदसि। हाणे मां पिनी बि मां पंहिंजे पुट खे पाले, मां पिनी वटो खणी पिनी मां पंहिंजे पुट खे तालीम ॾियारींदसि। जीअं मुंहिंजो पुटु ईअं न त बेतालीम थी वञे, मुंहिंजे पुट जी तालीम लुड़ियूं थी वञे। ईअं न कयो, इंसाफ़ कयो, इंसाफ़ 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 इंसाफ़। मुंहिंजी माउ ॾींहुं राति रोंदी आहे, हुनजी माउ जी दिलि जो दर्द ॾिसो, दर्द। अगरि मुंहिंजी दिलि जो दर्द ॾिसो त भेण हुई मुंहिंजी, तव्हांखे बि भेणियूं हूंदियूं, सभिनीनि खे भेणियूं हूंदियूं। जेके इदारा आहिनि नी, जेके सीटनि में वेठल आहिनि नी, हिननि खे बि असांजे वांगुरु साह पियल आहे। अलाह साईं तव्हांजी रब सां इज़त ठाही अथई,
तव्हां ईअं न कयो शुरूआत रिश्वत रिश्वत वारा कम ऐं माण्हुनि खे बसि ईअं कुझु बि अहिड़ो तेड़ो तव्हां दरगुज़र न कयो। हज़ारे केस था थियनि, मां मना थी। मां जो नेट खोलींदी आहियां त रोज़ मर्डर छो था थियनि? अगरि तव्हांजो पुलिस जो ईअं करे मर्डर जे मथां मर्डर ई करे त पोइ छो रोज़ मर्डर थियनि? खून जे बदिरां खून ई थिए त पोइ छो मर्डर थियनि? रोज़ मर्डर कंहिंजो कंहिंजी को मर्द था मारनि, को ज़ैफ़ा था मारनि, के ॿारड़ा खणी था वञनि, सो ज़ुल्म लॻो पियो आहे। इहो दोज़ख त जहिड़े असां ॾिसूं था, पोइ अॻिते दोज़ख कहिड़ी ईंदी? इहा दोज़ख आहे नी, हिनखे दोज़ख चइबी आहे। ॿी दोज़ख कहिड़ी ईंदी? हाणे मुंहिंजी ॿाहूं, बसि हिन ॿाहुनि खे ॾिसो, हिन भेण जी ॿाहुनि खे ॾिसो, हिन भेण जी तकलीफ़ खे ॾिसो, मुंहिंजी मदद कयो, मां बार बार मीडिया में नेट में न ईंदसि। असां न ईंदा आहियूं। मां भेण जे करे आई आहियां, मां भेण जे सिर जे करे आई आहियां, मां रोज़ीना जे करे आई आहियां। मुंहिंजी रोज़ीना भेण जो खून ईअं न लुड़े। मुंहिंजी भेण खे तड़फायो अथनि बचे जे लाइ, छो मुंहिंजी भेण खे तड़फायो अथनि? जंहिंजे मथां FIR आहे उहे गिरफ़्तारी हुननि जी थी वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे, असांजे खून सां इंसाफ़ कयो वञे, असांजो खून लुड़ियो न वञे। पैसा था खाराइनि, पैसा साहब टनी पैसा था खाराइनि, रिश्वत थी हले, रिश्वत, पुलिस रिश्वत थी खाए, ख़ुदा जे ख़ौफ़ कोन थी टिजे। तव्हां असांजा त माण्हू अलाह सां, असांजा त माण्हू मारनि था नी, तव्हांजा माण्हू अलाह सां ई मारींदो अगरि तव्हां हक़ न कंदो कंहिंजो। इदारा जेके बि इदारा हक़ वारा आहियो, जेके बि इंसाफ़ जे हक़ में वेठा आहियो, जिनखे बि कुर्सी मिली वई आहे नी हक़ जी, हक़ कयो। ईअं न आहे त केरु रोईंदो रणंदो वते, तव्हांखे बददुआयूं ॾींदो वते।